हकीकत छा आहे? असल हकीकत अहिड़ी का ॻाल्हि कान आहे। 2 ॾींहंनि खां वठी धमकियूं ॾियनि पिया असांखे। उहे असांजो ई पाण असांजो वेगो मामो आहे, अरबाब नालो अथसि। उन जा पुट रोज़ कंहिं महिल पिस्टल खणी पिया अचनि, कंहिं महिल छा पिया करनि। असां चयो हाणे लड़े त कान वेंदा, भला हिते ई रहणो आहे। मुंहिंजो भाउ ॿार उतां खां ॿाहिरि निकिरी रोड ते बीठो हुयो, बजाए त सरां ठोकियूं अथऊं, 4-5 ॼणा हुया, हमिलो कयूं बाक़ाइदे, पर हिनखे छॾाइण वारो कोई कान हुयो। पंहिंजी मर्ज़ीअ ते कुटे ऐं धकाणी भॼी आयसि। मारे फिटी करे विया? हा मारे। हुनखे थी सघे थो कंहिंजी माना चर्चा या छा बि आहे, उहो हुनखे ख़बर आहे छो धकाणी आहे, छाजे करे, रीज़न बि कोई न आहे। उहे जवाबदार आहिनि, सुञाता आहिनि? उहे जवाबदार आहिनि, सुञाता आहिनि। छा नाला अथनि? हिक जो नालो हुसैन बेको आहे, ॿिए जो नालो ताबिश आहे, ॿियो अरबाब जा पुट आहिनि, अरबाब जी चुर्च अथनि, ऐं 2 छोकिरा ॿिया आहिनि जेके हुन 4 माण्हू धकाया अथनि। थाणे ते तव्हां थाणे वारे खे मां फ़ोन कई वॾे मुंशीअ खे, हुन चयो त अचो तव्हां हिते इंक्वायरी करायो, हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। बाक़ी उहो थाणे वारनि रेस्पॉन्स कान ॾिनो, चवनि हा त साईं असां पुलिस मोकिलियूं था, जहिड़ो थियो या ॻाढ़ी ॻाल्हि कान कयो। ठीकु आहे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे SSP खे असां मुतालबो कंदा त असां नाजाइज़ छो, कहिड़े हिसाब सां करे, छाजे करे, को रीज़न हूंदो आहे, का ॻाल्हि हूंदी आहे। अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। रुबरू असांजे भाउ खे धकणी आहे, सुभाणे ईअं सम्झो असांजे माण्हू मारे चुका आहिनि, हाणे असांजो को ॾोह पाप बि कान्हे। तव्हां छा था चयो? हाणे छा थियणु खपे? असां था चाहियूं हुनखे गिरफ़्तार कयो वञे, उन ते FIR पकी दाख़िल कई वञे। जेसिताईं पकी दाख़िल न थींदी असां सुबुह एतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। ठीकु आहे।